खपे जन्नत ॻाल्हाइणो था खपेव पोइ ईअं मिलंदी नमाज़ जे वेझो ई न नमाज़ बिस्मिल्लाह माई मसीद खैर का जाए बाकी अंदर असां नहीं दस मरंदो पुछंदो मुले के जो वारो कर हाणे अबे के कुरान पढ़ ओ मोले के वटि रुपया 1000 ॾींदो ओ मोली खत्म हो गई जे अबे के कुरान जा कोट कढी छड़ियासीं हाणे मलाइकनि खे मोकल ये ना है कब्र सुणी करनी थई त कुरान पढ़ रोज कब्र सजई अब्दुल जब्बार जी कब्र वडेरे जी कब्र मौलवी जी कब्र वजीर जी कब्र सदर जी कब्र दिया में 3-5 दफा पई सजई न बैतुल वहद मां अकेला जो घर आया सान साथी को नहीं मां कीड़न मकोड़न जो घर आया है सफाई को नहीं अन बैतुल्लुमा मां उदाय जो घर आया है मुंह वट रोशनी का नहीं सजा बदा बस तोखे करना है अल्लाह अल्लाह आए जागीरानी साहब ई कौम वारो अब वाहे कब्र दी जे त मां अकेला ही आया हाने जेकरे चवे तो त मां कब्र में अकेलो न हो जा वो इन कुरान पाक के पढ़ इन कुरान जी ज़ियारत कर इन कुरान जी तिलावत कर सब मोड़ जा साथी दई कुरान तोड़ जो साथी थई हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला नो वडो बहादुर हो जेका शैतान भी डिजंदो हो अल्लाह अल्लाह हज़रत उमर के मदीने जे वीर फरमायो उमर जी क्या है मुझा सुन उमर हेलो बहादुरा भला कब्र में किए कंदे मुनकर न की रही द अखियो वडियो हुंदन दंद वडा हुंदन आए अतर में गुरसउंद कुछ कंदा सकती असा उमर उते अकेलो बहादुरा किए कंदे अल्लाह 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 आए कलमे वारो मुसलमानो हजरत उमर जो सोना घोर वजाए भला दे कब्र में कुरान हुंदो या न हुंदो हुजूर फरमा हा उमर सब मोड़ जा साथी न कुरान तोड़ जो साथिया बुधो ओ तो हिदाबाद में अचण वारो खुदा जी सा जो कसम हजरत उमर चयो जे मुजा साईं कुरान कब्र में हुंदो ओ हिकड़ो उमर जो कब्र में हुंदो त ॿियो पैर जन्नत में हुंदो कुरान अकेला जो साथी कुरान कब्र जी रोशनी नमाज क्या मजे ॾाड़े उथंदे तुझा रोशनी सां चेहरा चमकंदा ये परे बई बाहू बई पैर चेहरो चमकंदो जी चोॾीह जो चंड थो चमके चई ने सुभान अल्लाह हां मुरे ॾिसो अबा मुरे ॾिसो दादा छा थियो दुआ कयां ॾाढे जो सुभान अल्लाह नमाज पढ़ भी हां अल्लाह जा हक अथव अल्लाह जा हक अदा कयो औलाद जा भी हक केड़ा औलाद जा के फोटो जमई धी जमई सतेनिया दे पुटो हाथ सतेनिया दे न्याणीअ जो मथो कूड़ाए चांदी में तोर करे चांदी सदको दे वार पूरे छड सतेनिया दे नालो भी रखे छोकरो हाथ सतेनिया दे तोहर कराए पुट जाओ त बसेला को न्याणी जा याद हिकु सेलो अल्लाह नाला भला रखे अफजलुल अस्माए अब्दुल्लाह व अब्दुल रहमान भला नाला अब्दुल्लाह अब्दुल रहमान अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार नबी जा नाला रखो मां मोहम्मद करीम जो नालो साथी भी मोहम्मद भली पांजी औलाद रखो मुझी इजाजत तो अल्लाह अल्लाह मुझे मदीने वाले साईं सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे पांजे पुट ते मुझो नालो मोहम्मद रखियो रोज मलाइक उन घर में अची करो न बार जी ज़ियारत कर जो नालो मोहम्मद अल्लाह अल्लाह क्या मजो ड्यारो थींदो रब फरमाइंदो
या मोहम्मद हज़ारे करोड़े मानू थी बींदो रब फरमाइंदो ना ना मां तवा के ना आया मां पांजे महबूब मोहम्मद के आया मानू तो ना मौला करीम असा जे अबे अम्मा सा जो नालो तुझे मोहम्मद करीम जे मोहब्बत में मोहम्मद रखियो अल्लाह अल्लाह रब फरमाइंदो गुनाह कान तव वडा गुनाह न तव शिरक न तव रब तो फरमाया बयान नंढड़ा गुनाह पांजे मोहम्मद करीम जे नाले जे सदके में माफी दई जन्नत दई छॾींदो मान अचो मुसलमानो गालाने जेड़ो ते ता अल्लाह जो नालो सेखारियोस छो त माहौल जो असर पवंदो आ ॿारनि माहौल जो असर पवंदो वॾो नबी माहौल जे असर खां पाक हूंदा नबी ॿुधो बाकी माहौल जो असर पवंदो जागो था न कुल्लु मौलूदी युलदु अला फितरतिल इस्लाम हर बार जी विलादत इस्लामत मुसलमान जे घर में जमे इस्लामत वाणे जे घर में जमे इस्लामत यहूदी मजूसी जे घर में जमे इस्लामत कुल्लु मौलूदी युलदु अला फितरतिल इस्लाम वो क्या तो उनके हिरे मुंडे ते ॾिसो या कारा हिरे हिरे ॾिसो मां बेकार ने ॾिसो बगालियो समझायो उनके यहूदी बना उन जो अबो मजूसी बना उन जो अबो मां ता का पूछां तो बाल के जी समझ थी ॾिसंदो त अबो बुत जो सजदो तो करे त छोरो भी ओडे विंदो न अबो झंडे के तो बाहू मदे त छोरो भी ओडे विंदो न जे करे ॾिसंदो अबो थियो आ सुबह सा सवेर अमल उथिया वुज़ू करे मुसल्ले ते बीठा त बचन में भी इया गाल ज़हन में ईंदी माहौल जो असर पवंदो पी मस्जिद में त छोकरा भी मस्जिद में जे पिणा सोचे कोकड़ी त पो छोरो वरी मौलवी थींदो जा पिणा से कोकड़ी तो नंढड़ो पठड़ो छोरे के भी तो हूंदो न जे पिणा से कुकर वणाईंदो त छोरे के कबूतर जो शौक तो थींदो नथा ॻाल्हायो ऐं छोरे जे कबूतर धारिया त छोरे के हिदायत न कंदो न माहौल अहिड़ो थी तरबियत नथा कयो नबी माहौल जे पाखन माहौल खां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम विच काफरन जे अंदर मुशरिकन जे बुत फरोश हा इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो बुत ठाहींदो हो उते जाओ आ उन जो माहौल बुतन जी पूजा करण वारो हो पर चो ही अल्लाह जो नबी थियणो हिन ते उन जो असर थियो ही का बाकी तो आला सारा तरबियत क्यों माता का पुछा तो पिण से जो भंग पिए त छोरो कुंडो साफ कंदो न ॻाल्हायो न था बाबा ये थींदो औलाद के कुरान पढ़ाए मस्जिद में हाफिज बनाए आलिम बनाए वडो थे त शादी कराए सही अबे अम्मा जे मता हक जरे बार जी तरबियत कंदे ए बार जाहिल न थींदा आलिम थींदा पोरन के हर गाल जी जान थींदी सुञाण थींदी न त यार ये जाहिल थी विया जिंदगी तबाह न कयो क्या मजो ॾियारो ये भी अबे अम्मा जी गिरबान पकड़ींदा हिन असांखे कुरान न पढ़ायो मदरसा आम जाम हिननि असांखे कुरान जो हाफ़िज़ आलिम न बणायो इन्हीं जे करे अर्ज़ो खणी आयो आहियां कलमे वारो औलाद जा दुश्मन थियो बच्चन के कुरान पढ़ायो हाफ़िज़ बणायो आलिम बणायो अबे अम्मा जा भी हक़ अथव अबे अम्मा जो अदब कयो यार ॻाल्हि खुली आहे त ॿुध न रब साईं पंहिंजे इबादत सां गॾु अबे अम्मा सां सुहिणण जो हुकुम थो करे अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि क़ुरान पाक में लिखी पई आहे रब तो फरमाए मां फ़ैसिलो कयो त मां करीम तुझो फैसलो केड़ो अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो अवाना जा सुभान अल्लाह चो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइना वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु
व बिल वालिदैन एहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फि वला तनहरुहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वग़्फ़िर लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा व कुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। आजा चौना सुभान अल्लाह दो फरमाए मुझे बाना मुझे फैसलो तई फैसलो रब जो मनी लो जेको न मनी लो मोमिन ना